माई हुरा हिन घर में त केर बि कोन्हे। तू बे त सही तुझी न अची वेंदी भई कमकार के को लूण को माचिस सिधे किराए मिर्च लूण माचिस असांजे कमदार सीधी जे दुकान भला घर में खोलियो आ छा? न साइण हित गोठ आहे इत मायूं हिक बे का खोटी सोटी में वठंदियूं रहंदियूं आहिनि। मासी अहां केड़ी महिल आयूं आयो हो ऐं ही मेहमान केर आहे? छोकरी इहा आहे असांजे गोठ जी वॾेरी बानो। तू खुश नसीब आहीं जो तुंहिंजे घर हली आई आहे। 2 मिंट वॾेरी बानो, मां अंदरां सुठो हंध ऐं विहाणो खणी अचां। न न मुंहिंजी धीअ तू तकलीफ़ न कर, असां आयूं हुआसीं अधे ठारे सां मिलण। जीजा बाबो त शहर वियल आहे, देर जो ईंदो। असां भला ॿिए चकर ईंदीसीं, हल माई हुरां त हलूं। जीजा विहो त सही, असांजे घर में पहिरियों चकर आयूं आहियो। विहो त मां अहां जे लाइ मानी तयार करे वठां या तकड़ में चांहि ठाहे वठां। न मुंहिंजी कुंज इहा तकलीफ़ तूं न कर, असां घरां खाई पी आयूं आहियूं। अधो ठारो अचे न उनखे ॿुधाइजां त पुफी बानो आई हुई, उथ माई हुरां पाण हलूं।